درود شریف الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم مولاي صل وسلم دائما عبدا على حبيبك خير الخلق كلهم محمد سيد الكونين والثقلين والفريقين من أرب ومن عجم هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل حول من الأحوال مقتحم اللہ کے ولیوں کے در سے ملتی ہے اللہ کے ولیوں کے در سے ملتی ہے سرکار کے در کی سچی غلامی اللہ کا کرم بھی برستا ہے تب اللہ کا کرم بھی برستا ہے تب جب پڑ جاتی ہے کسی کامل کی نظر سامعین و حضرات عاشقان مصطفیٰ غلامان مصطفیٰ ماواں جے سامنے صرف نالے گنانا خاطر بیٹھو صرف محمدی لسٹ میں حسینی لسٹ میں نالو لکھرائن خاطر بیٹھو بس ما ایہو ہی عرض رکھنم اوہاں سب سچے عقیدے وارا
अवां सब सच्ची मोहब्बत वारा हो, अवां सब अहले ज़िक्र वारा हो। चवण जी तो ज़रूरत ही ना है जेके कुछ नवा दोस्त ईंदा उन्हनि जी ख़िदमत में अर्ज़ रखणो हूंदो आहे। तवां सब अहले ज़िक्र वारा हो। बस मां इहो ही अर्ज़ रखंदुमि सच्चे अक़ीदे सां सच्ची मोहब्बत सां दिल वारे बर्तन के सिधो रखण असांजे तव्हांजो कमु आहे। उन दिल वारे बर्तन के भरण सरकार मदीना शहनशाह मदीना जो कमु आहे। अवां सब सच्चा आशिक़ आहियो ऐं असांजे तव्हांजे दिल ते अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जी आंगुर लगल आ। असां कहीं भी मुसीबत में हूंदा आहियूं सिर्फ मुंहिंजे दिल पर नबी के सरींदा आहियूं। ही असांजो अक़ीदो आहे, ही असांजो अक़ीदो आहे। दिली दिल में अर्ज़ रखण असांजे तव्हांजो कमु हूंदो आहे ऐं असांजे तव्हांजे तमामु कमनि खे ठाहिण सरकार मदीना शहनशाह मदीना जो कमु हूंदो आहे। इहो भी अर्ज़ रखंदुमि सच्चे अक़ीदे सां सच्ची मोहब्बत सां ख़ाली झोलनि खे सिधो रखण असांजे तव्हांजो कमु आहे। उन ख़ाली झोलनि खे भरण असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कमु आहे। हिते के वेझा वेठान के परे वेठान मां परे वारनि जी ख़िदमत में इहो ही अर्ज़ रखंदुमि जेके मुर्शिदनि करीमनि वटि पहुची नथा सघनि। बस मां उन्हनि जी ख़िदमत में इहो ही अर्ज़ रखंदुमि दिली दिल में अर्ज़ रखण तू अर्ज़ रखी ॾिस अर्ज़ रखण तुंहिंजो कमु तुंहिंजी हर नेक तमन्ना नेक मुरादुनि खे अल्लाह जी अता सां जॾहिं कामिल हथ खणंदो जॾहिं ही अल्लाह जो कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली हीअं जो हथ खणंदो त ख़ुदा जो कसम तव्हांजो कमु ठही वेंदो। अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी नजर डायरेक्ट दिल ते पहुंचंदी आहे। अल्लाह जो कामिल अकमल वली हुआ जंहिंजी नज़र सां निगाहुनि सां गुनाहगारनि जूं तक़दीरां बदिलजी वञनि। अल्लाह जे कामिल अकमल वलियन वट किताबन जी ज़रूरत नाहे होंदी। अल्लाह जे कामिल अकमल वलियन वट सिर्फ इश्क जी ज़रूरत होंदी आहे। पहुचण गुनाहगारन जो कम होंदो आहे। गुनाहगारन जी तक़दीरुनि खे बदलाइण अल्लाह जे कामिल अकमल वलिय जो कम ऐं कमाल होंदो आहे। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ो मालिक आहे। अल्लाह ही माबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे। अल्लाह वहदहू ला शरीक आहे। बावाज़े बुलंद चो हथन के परचम बनायो। अल्लाह वहदहू ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। बेशुमार दुरूद व सलाम सरकार अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा।
اللہ تعالیٰ پانچ حبیب محمد مصطفیٰ احمد مجتبہ صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم کے وڈو شان وڈو مقام عطا فرمائے ان دنیا جے تخت تے مبعوث فرمایو ہے جو اساں جو نبی شان وارو اساں جو نبی مان وارو جو اساں جو نبی نبیان جو سردار نبی امام الانبیاء نبی خاتم النبیین نبی خاتم المرسلین نبی اللہ تعالیٰ پانچے حبیب جے صدقے پانچے حبیب جے امت جے نیک بانن مقبول بانن پانچے کامل ولین کے پانچے قرب پانچے کرم سان دنیا جے خوف ऐं خطرے کھاں بے پرواہ کرے شریو آہے اللہ جا کامل اکمل ولی دنیا جے خطرے کھاں بالکل اللہ تعالیٰ انہن کے مات ایو چوندم اللہ جو کامل اکمل ولی آہے وہ دنیا جے خطرے کھاں ہر خطرے کھاں اللہ تعالیٰ ان کے پاک بڑھائے شریو آہے اللہ جے کامل ولین جی سوچ کیا ہوں دیا اوے پانچی زندگی صرف اللہ جی رضا خاطر بسر کدا ہے اللہ تعالیٰ پانچے مقبول بانن کے قیامت وارے پر خطر حزن کھاں بھی آزاد کرے شدیو آہے اللہ تعالیٰ پانچے کامل ولین کے قیامت وارے پر خطر حزن کھاں بھی آزاد فرمائے شدیو آہے اللہ تعالیٰ جی قدرت اللہ تعالیٰ جی قدرت انبیاء علیہ السلام جو موجزو اولیاء کرام جی کرامت برحقہ ہے اولیاء کرام جی کرامت باز بلند جو برحقہ ہے یہ اساں جو عقیدو آہے قرآن پاک احادیث مبارکہ کا ثابت آہے اللہ تعالیٰ پانچے کامل اکمل ولیان کے وڈو شان وڈو مقام عطا فرمائے آہے جیڑی طرح اللہ تعالیٰ قرآن مجید فرقان حمید میں ارشاد تو فرمائے الا ان اولیاء اللہ لا خوف علیہم ولا ہم یحزنون اللہ خبردار بے شک اللہ تعالیٰ جے ولین کے نہ دنیا میں کو خوف آہے نئی آخرت میں ہوئے غمگین تھیدا الذین آمنوا وکانوا یتقون جن ایمان آندو اے پرہیزگاری اختیار کئی لہم البشرا فی الحیات الدنیا و فی الآخرہ انہوں جے لائے خوشخبری آہے دنیا میں بھی تا آخرت میں بھی ہی آہے اللہ جے کامل اکمل ولین جو شان اللہ جے کامل ولین کے صرف اللہ جو خوف ہندو آہے اللہ جی رضا جو فکر ہندو آہے اللہ جا کامل ولی اللہ جا کامل اکمل ولی پانچی زندگی جے ہر لمحے کے خالص اللہ تعالیٰ جی رضا خاطر بسر کدا ہے اے سرکار علیہ السلام جی شریعت متحرہ سنت متحرہ جے مطابق پانچو ہر لمحو بسر کدا ہے اوہ خدان اللہ جا کامل اکمل ولی انہوں اللہ جے کامل ولین جے لائے دنیا آخرت میں خوشخبری آہے دنیا آخرت میں خوشخبری آہے جیڑی طرح اللہ تعالیٰ انہوں اللہ پانچے کامل ولین جو شان بیان فرمائیں دے اللہ تعالیٰ فرمائے تو وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍ مُسْتَفِرَةٌ ضَاحِكَةٌ مُسْتَبْشِرَةٌ
केतिराई क़यामत जे ॾींहुं ईमान जे नूर सां चमकंदा रहंदा केतिराई चेहरा क़यामत जे ॾींहुं ईमान जे नूर सां चमकंदा रहंदा मुस्कुराईंदे ख़ुशीअ में बहकंदे इनमां मालूम थियो त अल्लाह जे कामिल वलियन खे अल्लाह ताला अहिड़ो नूर अता फरमायो आहे जंहिं नूर जी ज़ियारत करण सां दिल मां ही आवाज़ निकिरंदो आहे अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो उन्हनि अल्लाह जे कामिल वलियन जे लाइ दुनिया ऐं आख़िरत में ख़ुशख़बरी आहे किताब शामी वारो हिन आयत जे मां लिखे थो وَأَمَّا الْأَوْلِيَاءُ فَأَنَّهُمْ مُتَفَاوِتُونَ فِي الْقُرْبِ إِلَى اللَّهِ وَنَفْعِ الزَّائِرِينَ بِحَسْبِ مَعَارِفِهِمْ وَأَسْرَارِهِمْ बुजुर्ग फरमाए थो अल्लाह जे कामिल वलियन खे अल्लाह ताला जी अता सां एड़ो कुर्ब एड़ो करम हासिल आहे अल्लाह जा कामिल वली अल्लाह जा कामिल अकमल वली ज़ियारत करण वारन खे नफ़ो भी पहुचाइन था ऐं अल्लाह जी अता कयल मार्फत इसरार जेके ज़ायरीन ज़ियारत करण वारा अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी खिदमत में अचन था उहे अल्लाह जा कामिल वली उन्हनि खे नफ़ो पहुचाइन था जॾहिं उहे गुनाहगार अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी दरबारुनि ते खिदमतुनि में अचन था जॾहिं अल्लाह जा कामिल अकमल वली हथ मथे खणनि था उन्हनि जा कम हथनि खणण था ठही था यानी अल्लाह जे कामिल वलियन जी दरबार ते हाज़िर थियण सां जहिड़ी तरह असां हज़रत साईं लाल शहबाज़ कलंदर जी दरबार ते वञी दुआ कंदा आहियूं दाता सांजी दरबार अब्दुल्ला शाह गाज़ी जी दरबार शाह अब्दुल लतीफ़ भटाई जी दरबार पर जॾहिं उते वेंदा उते भी असांजा कम ठहंदा पर हिते वरी निगाहुनि सां कम ठही वेंदा इहा आहे न हिते आज़मान जी ज़रूरत न आहे हिते तव्हांखे दुनिया वारो शरीयत ई शरीयत मिलंदी सरकार जी सुन्नत मिलंदी हिते सरकार जो इश्क मिलंदो सरकार जे अहल जी सच्ची मोहब्बत सच्ची गुलामी मिलंदी साहबा जी सच्ची मोहब्बत मिलंदी औलिया कराम जो इश्क मिलंदो उहो अल्लाह जो कामिल अकमल वली आहे हिननि जी नज़र खीसनि ते न हूंदी आहे हिननि जी नज़र दिलनि ते हूंदी आहे जॾहिं नज़र जो पहुचंदी आहे गुनाहगारनि ते इन नज़र पहुचण सां हज़ारनि गुनाहगारनि जूं तक़दीरां बदलाए छॾींदा तू तो दरवाजे ते आयो आहे तू तो दर ते आयो आहे तू तो वठण आयो आहे पर जॾहिं असांजे कामिल अकमल मुर्शिदन करीमन जो गुज़र सफ़र थींदो आहे कंहिं रस्ते सां जॾहिं गुनाहगारनि जी चेहरे ते नज़र पवंदी आहे त गुनाहगारनि जी जॾहिं चेहरे ते नज़र पवंदी आहे दिल में अर्ज़ रखण उन गुनाहगारनि जो कमु हूंदो आहे उन्हनि जे कमनि खे ठाहिणो अल्लाह जी अता सां असांजे कामिल अकमल मुर्शिद जो कमु यानी अल्लाह जे कामिल वलियन जी दरबार ते हाज़िर थियण सां अल्लाह जो कुर्ब हासिल थिए थो सरकार जी सच्ची मोहब्बत सच्ची निस्बत पैदा थिए
ऐं रूहानी फैज़ हासिल थिए थो। ये सब निशानियूं सब खूबियूं अल्लाह ताला रखियूं आहिनि त असां जे कामिल अकमल मुर्शिद में रखियूं आहिनि। हिकिड़ी हदीस मां बयान कंदो आहियां, सरकार फरमाइनि था अन अस्माअ बिन्त ज़ैद क़ालत समिअतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु अला उनब्बिउकुम बिख़ियारिकुम क़ालू बला या रसूलल्लाह काला खियारुकुमुल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह। रिवायत है अस्मा बिन्त ज़ैद का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मां फरमाईंदे बुधो सरकार फरमायो छा मां तव्हांखे बेहतर माण्हुनि जी ख़बर न ॾियां? सहाबा कराम अर्ज़ कयो या रसूलल्लाह उहे बेहतर शख्स कहिड़ा? सरकार फरमायो साहबा कराम चार्ज क्यों या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो बेहतर शख्स केड़ा आहिन? सरकार फरमायो बेहतर शख्स हुए आहिन काल खियारुकुमुल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह। सरकार फरमायो बेहतर शख्स हुए आहिन यानी औलिया अल्लाह हुए आहिन इज़ारू ज़ुकिरल्लाह जय जय चेहरे के ॾिसण सां अल्लाह याद अचे। यानी अल्लाह जा कामिल अकमल वली हुए आहिन जय जय चेहरे ते नजर पवण सां अज खुद दिल मां ज़बान मां ही आवाज जारी थे अल्लाह आवाज़ बुलंद जॾहिं असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिदन जो गुज़र सफ़र थींदो आहे कंहिं रस्ते सां पहुचा त पहुचान। हिते आसमान जी ज़रूरत न आहे। ए दुनिया वारा अगर तोखे शान ॾिसणो अथई त कंहिं रस्ते वटि वञी बीह जंहिं रस्ते सां असांजे कामिल अकमल मुर्शिद जो गुज़र थिए। जॾहिं असांजे कामिल अकमल मुर्शिद जो गुज़र थींदो आहे पहुचा त पहुचान। पर जॾहिं परायन जी वॾा हुजनि या नंढा ॿार हुजनि जॾहिं चेहरे ते नज़र पवंदी आहे त अज़ खुद दिल मां ज़बान मां ही आवाज़ जारी थींदो आहे अल्लाह। इश्क सां चओ मोहब्बत सां चओ अल्लाह अल्लाह या खूबी भी सरकार शाह फरमायो अल्लाह जो कामिल अकमल वली हुआ है जय जय चेहरे ते नजर पवण सां अज खुद दिल मां ज़बान मां आवाज निकले अल्लाह अल्लाह अल्लाह। या खूबी भी अल्लाह ताला रखी आहे हिन दौर में असांजे कामिल अकमल मुर्शिद में रखी आहे ना यानी अल्लाह वारा हुए आहिन यानी अल्लाह वारा हुए आहिन जन जे चेहरे ते नजर पवण सां दिल ऐं ज़बान खां अज खुद ही आवाज निकरे अल्लाह। बाज़ बुलंद हथन के परचम बनाए चो जय जय कल्ब ते दिल ते पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी आंगुर लॻल आहे उहो चए अल्लाह। तड़प पैदा कयो पाण मुर्शिदन करीमन जो सबक ॾिनल आहे। ए मुंहिंजा प्यारा फ़क़ीर काथे बि हुज घर में हुज ॿार हुज उथंदे बि कर अल्लाह वेहंदे भी कर अल्लाह हलंदे भी कर अल्लाह अल्लाह। अल्लाह ताला शाह फरमायो लहुमुल बुशरा
फिल हयात दुनिया व फिल आखिरा यानी अल्लाह जे कामिल वलियन जेला दुनिया आखिरत में खुशखबरी आहे केड़ी खुशखबरी आहिन सरकार फरमान था हदीसा अन नबी हुरैरा काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न अल्लाह तआला मन आदा ली वलियन फकद आज़नतुहु बिल हर्ब वमा तकर्रब इलैया अब्दी बिशैइन अहब्ब इलैया मिम्मा अफ्तरदतु अलैहि वमा यज़ालु अब्दी यतकर्रबु इलैया बिन्नवाफिल हत्ता उहिब्बहु फइज़ा अहबब्तुहु कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मउ बिही व बसरहु अल्लज़ी युबसिरु बिही व यदहु अल्लती यब्तिशु बिहा व रिजलहु अल्लती यमशी बिहा व इन सालनी लऊतियन्नहु व लइन इस्ताज़नी लऊइज़न्नहु सुभानअल्लाह सुभानअल्लाह लहुमुल बुशरा फिल हयात दुनिया व फिल आखिरा अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह जे कामिल वलियन मुझे मकबूल बानन जेला दुनिया में भी खुशखबरी आहे ता आखिरत में भी खुशखबरी आहे सरकार फरमान था रिवायत है अबू हुरैरा का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह ताला फरमाए थो जे को मुझे कामिल वलियन जेके अल्लाह जे कामिल वलियन जी गुस्ताखी कन था अल्लाह जे कामिल वलियन सा दुश्मनी रखन था अल्लाह ताला फरमाए थो जेको मुझे कामिल वलियन सा दुश्मनी रखे थो उन सा मां अल्लाह जो जंग जो ऐलान मां कया थो उन सा मां अल्लाह जंग जो ऐलान कया थो अक्से अल्लाह ताला फरमाए थो मुझो बानो फराइज अदा करने का बाद नफरी इबादत अदा करने सा मुझो खुर्ब खास हासिल करे तो पोए मां उन सा मोहब्बत एतरी मोहब्बत कया थो पोए मुझी कुदरत कामिला उन जे कनन में शामिल थे थी जे कनन सा वो मुझो मकबूल मानो बुधे थो सुभान अल्लाह मुझी कुदरत कामिल उन्हनि जे अखियुनि में शामिल थे थी जंहिं अखियुनि सां वो मुझो नेक बानो ॾिसे थो अल्लाह जे कामिल अकमल वलियन जो निगाहूं दिलनि ते हूंदियूं चार कम त दिलनि ते हूंदियूं अक्ते सरकार बयान फरमायन था अल्लाह ताला फरमाए थो मुझी कुदरत कामिल उन्हनि जे हथन में शामिल थे थी जंहिं हथन सा वो मुझो नेक मानो पकड़े थो मुझी कुदरत कामिल उन्हनि जे पैरन में शामिल थे थी जैसा वो मुझो नेक मानो हले थो वो मुझो खास मकबूल बानो जेको मुखा सवाल करे थो गाल असां वटाई गाल असां जी आई वो मुझो खास मकबूल बानो जेको मुखा सवाल करे थो मां जरूर उनके अता फरमाया थो सुभान अल्लाह वो मुखा मुझो मकबूल बानो मुखा मदद घुरे तो मां जरूर उन जी मदद फरमाया थो तरे तमा अर्ज़ कयम दिली दिल में अर्ज़ रखन असां तवां जो कम आहे असां जी हर नेक तमन्ना के पूरो करन अल्लाह जी अता सां ए फकीर दिली दिल में चवण जी जरूरत ई ना है अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी नजरूं दिलन ते हूंदियूं आहिनि दिली दिल में अर्ज़ रखन असां तवां जो कम आहे जॾहिं कामिल अकमल मुर्शिद हथ खणंदो
हथ खणंदो त असां गुनाहगारनि जा सब कम ठही वेंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असां गुनाहगारनि जा कम ठही सरकार जो बियो फरमान ये जगह खूबियूं अल्लाह ताला जी के मां बयान कयूं ये भी अल्लाह ताला असां जे कामिल अकमल मुर्शिद में रखियूं आहिनि। असां जे मुर्शिदन करीमन जी निगाहूं दिलनि ते हूंदियूं तॾहिं त निगाहुनि सां हज़ारे गुनाहगार नज़रुनि सां ख़रीद करे सरकार मुहम्मदी प्लेटफार्म ते पहुचाए छॾींदा। इहा आहे अल्लाह जे कामिल अकमल वली जी खूबी। जॾहिं अल्लाह ताला पंहिंजे नेक बाने सां मोहब्बत कंदो आहे सरकार फरमाइनि था अन अबी हुरैरा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल इज़ा अहब्बल्लाहुल अब्द नादा जिब्रील इन्नल्लाह युहिब्बु फुलानन फअहबिबहु फयुहिब्बुहु जिब्रील फयुनादी जिब्रील फी अहलि समाए इन्नल्लाह युहिब्बु फुलानन फअहिब्बुहु फयुहिब्बुहु अहलु समाए सुम्मा यौदाउ लहुल कबूल फिल अर्द। सुभान अल्लाह। रिवायत है अबू हुरैरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं अल्लाह ताला के नेक बाने सां पंहिंजे मक़बूल बाने सां मोहब्बत कंदो आहे त जिब्रील खे हुकुम फरमाईंदो आहे मां फिलाणे बाने सां मोहब्बत रखां थो तूं भी जिब्रील मुझे नेक बाने सां मोहब्बत कर। पोइ जिब्रील उन सां मोहब्बत कंदो आहे पोइ अल्लाह ताला जिब्रील खे हुकुम फरमाईंदो आहे पोइ जिब्रील आसमान वारनि में निदा ॾींदो आहे हे आसमान वारो अल्लाह पंहिंजे फिलाणे बाने सां मोहब्बत करे थो तव्हां भी उन बाने सां मोहब्बत कयो। पोइ आसमान वारा भी अल्लाह जो उन मक़बूल बाने सां मोहब्बत करण लॻल आहिनि। सुम्मा यौदहु लहुल कबूल फिल अर्द पोइ ज़मीन वारनि जी दिलनि में आसमान वारा भी अल्लाह जे कामिल अकमल वलियन सां मोहब्बत कंदा आहिनि पोइ ज़मीन वारनि जी दिलनि में उन अल्लाह जे मक़बूल बाने नेक बाने जी मोहब्बत पैदा थींदी आहे। ज़मीन वारनि में उन अल्लाह जे बाने जी मक़बूलियत जो चर्चो थी वेंदो आहे। इहा खूबी भी अल्लाह ताला असां तव्हां जे कामिल अकमल मुर्शिद में रखी आहे। बेशक सुभान अल्लाह। पान करीम मुर्शिद करीम त मुर्शिद करीमन ए हुसैनी गुलाम तू भी के महफिल में वेंदो हुसैनी परे खां पधरा परे खां निर्वारा छो त हुसैन थे सरकार मदीना शहनशाह मदीना जी भी नजर आ त सरकार जे अहल बैत अतहार जी भी नजर आ हुसैन थे सरकार जी भी नजर आहे त मौला अली जी भी नजर आहे अम्मा सैयदा जी भी नजर आहे त हसनैन करीमैन जी भी नजर आहे त तमाम करबला वारन जी भी नजर आहे। मुर्शिद हुसैन शेर हुसैनी हुसैनियो तव्हां वॾा खुशकिस्मत आहियो असां तव्हां वॾा खुशकिस्मत आहियो जो अल्लाह ताला ही दौर असांखे नसीब कयो आहे त हिन दौर में अल्लाह ताला असांखे पैदा फरमायो आहे जो हिन दौर में असांखे उहो कामिल अकमल मुर्शिद मिलियो
आसां खे हुसैनी हुजण ते फख्र आहे आवाज़ बुलंद चओ आसां खे हुसैनी हुजण ते आहे न फख्र जंहिंखे फख्र आहे वतन खे परचम बढ़ा चओ आसां खे आवाज़ बुलंद चओ आसां खे हुसैनी हुजण ते फख्र आहे जो अॼु बि असां हुसैनी आहियूं सुभाणे बि असां हुसैनी हूंदासीं अल्लाह अल्लाह मुर्शिदन करीम की आमदा दोस्तों जोरदार नारे जो जवाब नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन रहबर हुसैन तू जो प्यारो मुझो प्यारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजीज दोस्तों ईद आचर जदी अजीम अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह और मुर्शिद करीम दे सलाम सियारे जादी बस आखिरी गाल कलम जिक्र सालिहीन तंजीलुर रहमा जल्दी जल्दी जिक्र सालिहीन तंजीलुर रहमा सालिहीन कामिलीन अल्लाह जे कामिल वलियन जे जिक्र करण वक्त रहमत जो नुज़ूल थींदो आहे अल्लाह जे कामिल वलियन जे जिक्र करण वक्त रहमत जो नुज़ूल थींदो आहे जिक्र करण जे वक्त रहमत जो नुज़ूल थींदो आहे पर जंहिं महफ़िल में अल्लाह जो कामिल अकमल वली हुजे उन महफ़िल ते छा करम हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह यानी अल्लाह वारन अल्लाह जे कामिल वलियन जी सोबत में वेहण सां अल्लाह वारन जो जिक्र करण सां अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे हिन वक्त भी अल्लाह जे कामिल वली असां जे कामिल अकमल मुर्शिद जे सदके अल्लाह जे करम रहमत जी बारिश बरसी रही आहे करम रहमत जी बारिश बरसी रही आहे नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत सय्यदी मुर्शिदी हथन के परचम बढ़ा सय्यदी मुर्शिदी नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक
नारा हैदरी, नारा हैदरी, नारा हैदरी, नारा हैदरी। मुर्शिद हुसैन, मुर्शिद हुसैन, मुर्शिद हुसैन, मुर्शिद हुसैन, मुर्शिद हुसैन, मुर्शिद हुसैन। दोस्तों ईंदड़ आचर अजीम शान प्रोग्राम किबला वकाबा साहिबजादा अल्लामा सैयद नसरुल्लाह शाह बादशाह रशीद वगन रशीद वगन लाड़काने जी भिक में उन खां पोइ वरी आचर जो ॾींहुं अज़ीम शान जलसो ख़िदमत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुडेर शाह ॻोठ गौस बख्श खोसो जंहिंमें क़िबला वकाबा साहिबजादा अल्लामा सैयद सनाउल्लाह शाह बादशाह जन खिताब करण फरमाईंदा। ॻोठ गाई खान गोठ गाई खान जमा रानी रशीद वगन जी बिल्कुल भिक में लाड़काने जी वट में